माला माल, धरती माला माल, धरती माला माल। वाह 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 वाह, अस्सलाम वालेकुम। सलामत हुजो, अली गुल मला तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। भले असांजा भाइर बि तमामु घणी तादाद में आहिनि, असांजी भेनरूं बि वॾी तादाद में मौजूदु आहिनि। ख़ूबसूरत भेनर आयूं आहिनि असांजूं, भली करे आया, जी करे आया। इंशा ताला तव्हां सां गेम बि खेॾंदासीं। ऐं अदी तूं किथां ई मोबाइल भरे थी जेकी अदी? हितां कराची मां? अच्छा, लाड़काणे मां। ओ माशाअल्लाह, सलामत हुजे। अदा माइक खणी आ त असां पंहिंजी भेनरुनि सां ॻाल्हायूं, कुझु हाल अहवाल कयूं। अदी किथां आई आहे? कहाँ से आई हो आप? मैं जो है ना नवाबशाह से आई हूँ। कहाँ से? नवाबशाह। नवाबशाह से? मेरा लाड़काना वरी नवाबशाह। ऐसे ही शौक। स्टेशन तब्दील कर दिया। हाँ, बना सुना था ना तो अच्छा लगा था, मैंने कहा लाड़काना बोल देती हूँ मैं। भले एंजॉय एंजॉय। ख़ुशि जो, सलामत हुजो भेण। इंशाल्लाह तव्हांखे गेम में हिस्सो ॾियारींदासीं। हिन पासे बि असांजूं भेनर आयूं आहिनि। ये अदी बड़ी प्यारी लग रही है, चश्मे वाली। मुझे भी चश्मे की ज़रूरत है, नज़दीकी नज़र बहुत ख़राब है, इसलिए जो क्लाइंट हमारे नाराज़ हो जाते थे नाम, मुझे ये दो दो लफ्ज़ नज़र आते हैं। बड़ी रोशनी पड़ती है तो फिर मैं कितना आया होता? मां मेहरान टाउन में। मेहरान टाउन में आई हाँ। सलामत हुजो, ख़ुशि हुजो। अदी चंगी तरह भरे वठ। ऐं पढ़ंदा आहियो? जी पढ़ती हूँ। BS किया हुआ है बायोकेमिस्ट्री में। अल्लाह सही तो हयाती ॾींदो, मौला कंदो, बड़ी कामयाब थींदे असांजी प्यारी भेण। सलामत हुजो, ख़ुशि हुजो। इंशाल्लाह तव्हांखे गेम में हिस्सो ॾियो त असांजो शो ॾिसंदा आहियो? जी बहुत पसंद आया है। बहुत पसंद आया है? जी ख़ुशि हुजो, अल्लाह सही ख़ैर कंदी, पसंदि अचे तव्हांखे। ख़ुशि हुजो भेनर, जेकी बि ॾिठी आयो अदी सलामत हुजो। ऐं हीअ असांजा भाइर बि आया आहिनि। अदा मर्द हूंदा आहिनि हमेशह उधारा, छो जो घर जेके औरतूं न हुजनि, मर्द पंहिंजा भितियुनि में मथां आणी, मथां ई फाटल हुजनि हर मर्द जा। गंजा त तक़रीबन थी विया आहियूं। हिन दोस्त खे माशाअल्लाह ज़बरदस्त वार आहिनि, ऐं कंहिं बि वार न रखिया आहिनि। तव्हां रखिया आहिनि, तव्हांजो छा हजम मरी वियो आहे छा? न बस शौक़। शौक़, इंजॉय। जी। किथां आया आहियो? सखर खां। सखर, ये सोराब जे शहर मां आयो आहे। सोराब भला इहे छो गटर में किरी पियो हुजे? हिन महिल ताईं किरिमूं हणी हणी ख़बर न आहे। हलो सलामत हुजो। ॿिए भेरे जॾहिं बि अचो त खजूं लहनि त खजूं ज़रूरु खणी अचिजो। जी ज़रूरु। हा, सलामत हुजो, ख़ुशि हुजो। सॼा भाइर असांजा जेके बि आया आहियो, हिकिड़ी भरपूर ताड़ी थी वञे। थैंक यू। ऐं असांजा म्यूज़िक वारा बि उस्ताद सलाम अलैकुम, ख़ुशि हुजे, अल्लाह सलामत रखे, सर सलामत। बाबा बिस्मिल्लाह, अल्लाह साईं। अञा ताईं हिनखे ड्रम मां न कढियो अथव। रोड जे लाइ ड्रम्पर जो ड्रम पूरो गरम पिया कनि, किरियो आहे त अञा ताईं ईअं आहे। ज़बरदस्त असांजो म्यूज़िशियन आहे। ऐं हीअ जेके बि असां वटि क्लाइंट आहिनि, इहे तव्हांजी महिरबानी सां आया आहिनि। तव्हां ईंदा आहियो, तव्हांखे ॾिसी असां वटि ही सभई आया आहिनि असांजा महिमान। ऐं सभ खां पहिरियां असां जेको आहे सो रूह अफ़ज़ा जो तारुफ़ कराईंदासीं। हमदर्द वारनि जी ही प्रोडक्ट आहे। रूह अफ़ज़ा मशरूब मशरिक़ आहे, ऐं हमदर्द नो निहाल वारनि जी त ही रूह अफ़ज़ा आहे, असांजो महिमान आहे। ऐं उन खां पोइ आहे एडोर। एडोर असांजो जेको आहे सो एडोर तो है हसीन, मास्टर ऑफ हेयर कलर। ही एडोर आहे, ज़बरदस्त क्लाइंट आहे असांजो। ऐं एलमोर ब्यूटी कॉस्मेटिक्स, ही एलमोर। ऐं हिन जे लाइ भरपूर ताड़ी थी वञनि, छो जो ही ख़वातीन जी ज़रूरत आहे। ऐं आहे पंहिंजो नेल्सन पेंट वारा आहिनि। नेल्सन पेंट चए थो त रंग ज़िंदगी के सुपीरियर ऑफ क्वालिटी नेशनल पेंट ब्रांड। रंग जिंदगी का नेल्सन पेंट जी।
ही नेल्सन पेंट आहे ऐं इन जी गेम हूंदी आहे शुरूआती उहा इंशाल्लाह तव्हांखे खेॾायूं था ख़ासि करे ख़वातीन। सफारी स्मार्ट सिटी, अपने बच्चों का मुस्तकबिल महफूज बनाएं सफारी स्मार्ट सिटी के संग। ऐं ही प्लाट्स आहिनि जेके तव्हांखे बार रिआयती मिलंदा, ज़रूरु वञिजो उन्हनि वटि, ठीकु आहे। ऐं हिन खां पोइ आहे नेल्सन पेंट त असां वटि थी वियो, मबरूक। मबरूक फूड्स आहे हर एक सिप में, मबरूक भाई यही मबरूक आहे हर सिप में अनोखा एहसास। जी भरपूर ताड़ियूं थी वञनि सभिनी क्लाइंटनि जे लाइ। ऐं उन खां पोइ जेको आहे सो इन्हनि जा गेम आहिनि जंहिंजे ज़रिए असां तव्हांखे गेम खेॾाईंदासीं, इनाम मिलंदा। हिकिड़ी भरपूर ताड़ी थी वञे धरती मालामाल। जी तव्हांखे ख़बर हूंदी त असांजो पहिरियों गेम कहिड़ो हूंदो आहे, ख़बर आहे कुझु? हाँ लूडो। अल्लाह असांजी भेण वॾी गेम जी शौक़ीन आहे। हेॾे ॿाहिरि वेठा तक़रीबन हे जुआ जा शौक़ीन हूंदा, ताश बाश खेॾंदा हूंदा। मर्दनि जी हरकत जी असांखे ख़बर आहे। जी लूडो गेम खेॾूं था। पहिरियां ई स्टार्ट असांजी जेके भेनर आहिनि उहे गेम जो कंदियूं आहिनि। हीअ लूडो गेम आहे नेल्सन पेंट वारनि जी, रंग ज़िंदगी का नेल्सन पेंट। बाबा हिननि जो डिनर सेट आहे त बाबा विछायो लूडो गेम। असांजी भेनर ईंदियूं 4 भेनर। ऐं जी कहिड़ियूं कहिड़ियूं माशाल्लाह अथो नसीब जी ॻाल्हि, जेको हिकु दफ़ो आहे ॿीहर न ईंदो। जी अदी अचो, तव्हां बि अचो। हिकिड़ी अदी तूं बि हलिया बुरके वारी अदी। भाई बहुत गेम है, अभी 5-6 गेम आपके लिए है। 4 आ गई ना, 4 एक और आई। अदी बेटे बेटे आप पूरी हो गई। तो कैसे उठ गई हो? बस ऐसे अपने आप। अम्मा हेलो बेटे बेटे आप बस। भाई बुलाए तो आए ना, ऐसे कैसे उठ के आई? वो अदी तुम ऐसे उठ के आई, बस बुलाएं तो सही ना आए ना, ठीक है भी ऐसे, क्योंकि वो फिर दुख करते हैं ना। आपको नहीं बुलाया था हमने, बस इशारा किया, बस चली आई। हलो ठीकु आहे। असांजी जा भेनर अची वियूं आहिनि, ठीकु आहे। ॿिए फिर जंहिंखे घुराई जिसको बुलाए वो उठे, क्योंकि फिर जो है ना दुख करती है हमारी बहनें जिनको बुलाते, ठीक है। दिल तो है लेकिन बुलाए ना कोई। आप कोई आपसे रोटी मांगे तो फिर देंगी ना पका के। चलो नहीं नहीं अब तो बैठे, अब नहीं नहीं खैर 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 मुझे दे दे बस। अच्छा ठीक है। असांजी भेनर अची वञे, हिकिड़ी भरपूर ताड़ी थी वञे असांजी भेनर जे लाइ। ऐं हीअ आहे नेल्सन पेंट वारनि जी गेम आहे, लूडो गेम आहे। हिननि जो डिनर सेट आहे जेको हर ख़वातीन जी ज़रूरत आहे। त असांजी भेनर 4 मौजूदु आहिनि। ऐं अदा हिननि खे ॾे, हिन अदी खे ॾे। हीअ लूडो जेको आहे पहिरियों हिनखे हलाए ॾेखारियो। हाणे नसीब में जेको किरंदो उहो अॻिते वधंदो, ठीकु आहे। इहो असां जेको ट्राए कयोसीं। हिननि खे हलाइणो तव्हांखे आहे, हलाए अदी हिनखे उछलाइणो आहे ज़ोर सां मथे। हा 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 वाड़ी अदी आहे, पंहिंजो ई गेम हलाई। हलो जेको किरंदो उहो अॻिते। अचो अचो इन ते अची वञो। जी अदी हल अदी तुंहिंजो नसीब। बाबा ताड़ियूं हलंदियूं आहिनि। हा 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 रेड वारी अदी अॻिते वधी आहे, अॻिते वधी आहे। जी बाबा ताड़ियूं हलंदियूं रहनि, हर हुन सां जेको आहे सो म्यूज़िक बि हलंदो रहे। हा 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 हल अदी बसि ॿिनि में मुक़ाबिलो आहे। तमामु ज़बरदस्त गेम आहे हीअ लूडो जेको। वाड़ी अदी वाह, बसि हिनखे ई वधाए छॾियई। हा बसि नसीब आपका। बाबा साहु हलिया थी। बाबा हाणे गेम खे थोरा सां फिर हे वीचारी बेजी हुई पोइ हिते। ये आपका नसीब था। नेल्सन पेंट वारनि जी गेम हुई। नेल्सन पेंट आहे रंग ज़िंदगी का। त हीअ असांजी भेण खटे विया डिनर सेट। भरपूर ताड़ियूं हिन अदी जे लाइ। थैंक यू।
ब्रेक आहे ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ चवंदा हिकिड़ी नई गेम सां गॾु असांजी भेनर जेकियूं हिन गेम में हिसो न वठी सघियूं आहिनि वरी हिसो वठंदियूं असांजा ॿाहिरि बि हिकिड़ी भरपूर ताड़ी थी वञे धरती मालामाल मालामाल धरती मालामाल धरती मालामाल धरती मालामाल धरती मालामाल जनरेटर दिया डीप फ्रीजर दिया ज़बरदस्त माशाल्लाह असांजी भेनर ॿाहिरि जेके आहिनि जोश सां जो असांजो प्रोग्राम हली रहियो आहे हाणे गेम आहे असांजी भेनर जेकी जन हिसो वरितो आहे उहे पंहिंजी पंहिंजी जाइ ते वेहनि हाणे वरी ॿियनि भेनर असांजो वारो आहे असां वटि आहे सिंगिंग कॉम्पिटिशन ॻाइणो आहे मुक़ाबिलो करिणो आहे ऐं भेनर बि अचनि हिकु अधु मर्द बि को सुरीलो हुजे त अचे जेकॾहिं औरतुनि को हाराए वियो त पोइ यार वरी बेइज़ती थींदी हिकिड़ो मिंट हेॾो हेॾो अधी ॾिसूं भेनर हा ॻाइण ईंदो अचो तूं बि हली आदि अचो अचो अदी तूं बि अचु जी जी आप गाने में पियो पियो हिकिड़ो मिंट दूसरा कोई भी मुकाबला करेंगे गाने में आप जीत जाती हैं भाई हाँ ये आई हुई न ट्रेन अच्छी बंद एक मर्द भी लेना है हाँ 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 सही है ओके तू वे अदी हल हल बस ये अची हुई ना नहीं अदा कहिड़ो आहे चाचो बि अचे यार हमेशह ईंदो आहे साईं बि हिकिड़ो मिंट तोखे ॿिए मुक़ाबले में घुराए अदा अचो तूं बि अचो था बस बदा तव्हां वेहो ही न घुरायो वेहो वेहो साईं घुरायूंसि था मर्दनि जो करायूं था न हुन में घुरायूं था हिन थोरो ॾिसूं न जे औरतुनि सां कीअं था मुक़ाबिलो कनि जी बाबा ही गेम आहे एलमोर ब्यूटी कॉस्मेटिक्स वारनि जी ऐं जेकी ख़ासि करके औरतुनि जी जेकी आहे उहा ज़रूरत आहे त असांजी भेनर बि आयूं आहिनि तव्हांखे जेके ॻाए उहो अचे ठीकु आहे ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे असां वटि सिंगिंग जो मुक़ाबिलो आहे ॻाइण जो मुक़ाबिलो आहे असां वटि एलमोर ब्यूटी कॉस्मेटिक्स वारनि जो ही मुक़ाबिलो आहे उन्हनि जे तरफ़ां उन्हनि जो बहितरीनु असां वटि तोहफ़ो आहे जेको खटींदो उहो खणी वेंदो त जी असांखे तव्हां माइक ॾे हिन दी खे नालो छा आहे तव्हांजो मुंहिंजो नालो सोनिया आहे सोनिया सोनिया अचो तव्हां छा ॿुधाईंदव असांखे कुछ भी गाओ बस अंग्रेजी गाओ अरबी सब हलंदो क्या यही प्यार है वाह दिल तेरे बिन कहीं लगता नहीं वक्त गुजरता नहीं क्या यही प्यार है बोलो बोलो ना हाँ यही प्यार है वो भी पराए मुल्क का गा दिया अपने मुल्क का गाएं भाई अस्सलामुअलैकुम जी जी नालो छा है सुमेरा सुमेरा जी। हिते अचो दी किथां आया आहियो मेरा टाउन का मेरन टाउन खां छा ॿुधाईंदव आदि शैला गुल जो गानो ओ शैला गुल जो गानो वाह मुझे महबूब के वनी चो सिक डाडी लगिया है मुझे जानी के वनी चो सिक डाडी लगिया है जीरु ठलवा मूसा जानी छड़ियो पर जाए मुझे महबूब के वनी चो सिक डाडी लगिया है वाह दी वाह जबरदस्त माशाल्लाह अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम असल में हम इतने दूर से आपको शो देखने आते हैं जी जी तो कहाँ से आई है कहाँ दूर से मैं कुरंगी कोरंगी से मैं तो भाई सुपर हाईवे से आया हूँ मैं तो खपरे को आया हूँ ओके कोरंगी तो ये है जहाँ शो कर रहे हैं हेलो छा ॿुधाईंदो मैं गाना गाऊंगी कौन सा
सुन ले। बता। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे। दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे। दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे। अपनी गाड़ी रियो निकालो साथ में जाना तुझको बिठा लूं। अपनी गाड़ी रियो निकालो साथ में जाना तुझको बिठा लूं। मछली पल्ला खिलाऊं तुझे सिंध दरिया के किनारे। सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे। सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे। एक और हिन अदी बि हिकिड़ो ई गानो मुंहं को यादि करे छॾियो आहे, हर शो में ॿुधाईंदी आहे। बस बस अच्छा। नहीं नहीं ये सारे खड़े हैं एक और ना। गाना। नहीं नहीं ये खड़े हैं ना सारे। अचो ईअं त शो ई ख़तमु थी वेंदो तूं ॻाईंदे एतिरा त। हा थी नालो छा आहे? राफिया। राफिया राबिया जी। जी जी कौन सा सुनाएंगी? मोर तो टुलेला। मोर तो टिल्ले राणा वाह वाह। ये मोर, मेरी हाँ। हाँ सुनाए सुनाए। मोर तो टुले राणा मोर प्यो टुले। मोर तो टुले राणा मोर प्यो टुले। टूटे सासर जे टुले टूटे मामन जे टुले। ओ राणा राणा मोर परो तो टुले। तुझे रजो मोर प्यो टुले राणा मोर तो टुले। मोर तो टुले राणा मोर प्यो टुले। वाह दी वाह। नानी याद ॾियारे छॾी ये दी। हाँ सलाम। अलीगुल भाई आपने क्यों बोला मुझे कि मैं जीत के चली जाऊंगी, मतलब थोड़े से मुझे बताएं। असल में ये है कि अब आप लोगों के चेहरे याद आ गए हैं। उस सदी के भी वो सिर्फ मास्क तब्दील करते हैं, कभी पीला कभी लाल कभी काला। ये है। पीरनु में सीने लवा ते मैं हंस दी जावा। पीरनु में सीने लवा ते मैं हंस दी जावा। दुख भी अपने सुख भी अपने दिलों की समझावा। दिल राजी कर बैठी मैं दिल की समझावा। तू झूम 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 झूम। तू झूम 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 झूम। प्यार नल ना सही गुस्से नल देख ले आकर। बीमार नू शफा मिल जांदी है। प्यार नल ना सही गुस्से नल देख ले आकर। बीमार नू शफा मिल जांदी है। प्यार नल ना सही तेरा दीदार चना साडी मजबूरी है। रोज तेनू तकना बड़ा ही जरूरी है। तेरा दीदार चना साडी मजबूरी है। रोज तेनू तकना बड़ा ही जरूरी है। तुझे न दिसे ते तुझे न दिसे ते चुम लगी सारी नगर। बीमार नू शफा मिल जाती है। प्यार नल ना सही गुस्से नल देख ले आकर। बीमार नू शफा मिल जाती है। प्यार ना सही। आपको देख के कोई खुश हो रहा है? हम तो बीमार हो रहे हैं ना। वो भाई बड़ा टाइट हो गया, बड़ा मेरे लिए गा रही है। आओ आओ उसने मुझे खुश रखा हुआ है ना, आओ मैं आओ कहती हूँ भले उसकी- भले। उसके बिना कुछ भी नहीं है मेरा। सलामत रहे सलामत रहे, खुश रहें।
जी कोई भेण रह गई नहीं है भाई असां हेड़े दोस्त बीठा आहिनि ये चुप थिया मायूं एतिरो सुठो ॻाइनि थियूं असांजो छा थींदो तव्हां नालो छा साईं गरीब नवाज ग़रीब नवाज़ किथां आया साईं कंदकोट जा कंधार कंदोकोट में वही भी तू शुक्र कर बची आया मां दाड़ेलनि खां मेहमान नवाज आहियूं न हा जी महिमान नवाज़ आयो पर कंहिंजा महिमान न थी जो हुते भरपूर ताड़ियूं असांजे दोस्त लाइ तमामु परे खां आयो आहे छा ॻाईंदो साईं शमन अली मिराली जो कच्चे जो कलाम ॻाईंदो कच्चे जो हो आहल तहलों यार बई घुमण कचेरे हल तहलों आहल तहलों यार बई घुमण कचेरे हल तहलों तितिर जिथे यार मोल निशाम सुबुड़े तितिर जिथे यार मोल निशाम सुबुड़े धरतीअ मां खुशबू जी हुबकार अचेरे हल तहलों आहल तहलों यार बई घुमण कचेरे हल तहलों वाह से वाह ज़बरदस्त साईं वाह वाह माशाल्लाह छो त तक़रीबन माण्हू वेंदा आहिनि नारायण कागान इस्लामाबाद घुमण फिरण वेंदा आहिनि पर हर माण्हू जी सोच इहा हूंदी आहे त कचे में सिर्फ़ु डाकू रहंदा आहिनि न सही पर कचे में जेका ख़ूबसूरती आहे उहा असल कंहिं कंहिं ॾिठी हूंदी डाकू मारायो तो घुमण अचूं न सलामत महिरबानी वॾी महिरबानी ऐं साईं ॾाढी देरि करे था यार अचो नथा सार लहो त को मोह या बचो जी क्या हाल है कैसे अल्हम्दुलिल्लाह खुश बारी क्या सुनाएंगे ईसा खैलवी ईसा खैलवी ओह हे बाबा पुरानो आशिका ये पुराना आशिका ये फिर ये दौर आशिका सही ईसा खैलवी सुनाएंगे सुनाए जी इश्क में हम तुम्हें क्या बताएं वाह किस कदर चोट खाए हुए हैं मौत ने हमको मारा नहीं है जिंदगी के सताए हुए हैं इश्क में हम तुम्हें क्या बताएं किस कदर चोट खाए हुए हैं उनको खत लिख के मैंने बुलाया आके कासिद ने मुझको सुनाया उनको खत लिख के मैंने बुलाया आके कासिद ने मुझको सुनाया उनके पाँव में मेहंदी लगी है उनके पाँव में मेहंदी लगी है आने जाने के काबिल नहीं है इश्क में हम तुम्हें क्या बताएं किस कदर चोट खाए हुए हैं यार हकीकत है आप तो फटे हुए हैं फिर वो मिला है या नहीं मिला सब मिले भाई तालियां बजाएं इसके लिए ये हमारे बाबा बुजुर्ग ने हिस्सा लिया है तो जी अब आप लोगों से ही पूछेंगे तो हमारी इस बहन ने कैसा गाया थोड़ा इधर आए इधर इधर आए इधर आए जी एल्मोर ब्यूटी कॉस्मेटिक्स वारनि जा ही महिमान आहिनि तव्हांजे ख़्याल में आपके ख़्याल में हिन भेण सुठो गायो हिन दी सुठो गायो
हिन दी सुठो गायो, हिन भेण सुठो गायो, हिन भेण सुठो गायो, या हिन काके सुठो गायो, या हिन ते सुठो गायो। ये असांजा जेके ॿई मर्द आहिनि, ही मुक़ाबिलो ॿई मर्द खटे विया आहिनि, पर बाबो जेको आहे पहिरें नंबर ते आयो आहे ऐं असां जेको आहे सो इनाम हिननि खे असां एलमोर जो ॿिन्ही खे ॾियूं था ऐं हे तव्हांखे साईं क़बूल हुजे, जंहिंजे लाइ ॻायो उनखे ॾिजो वञी, हे साईं तव्हांखे बि क़बूल हुजे। तव्हां आया पर जा भरपूर तारियूं असांजे महिमान, असांजी भेनर हिननि खे मबरूक वारनि जो इनाम तव्हांजे लाइ, भेणनि जे लाइ, हीअ असांजी भेण जे लाइ मबरूक जो इनाम, ही मबरूक तव्हां भेणनि जे लाइ, ही अदी जे लाइ, ही असांजी भेण। थैंक यू। ताड़ियूं थी वञनि असांजे महिमाननि जे लाइ, ज़बरदस्त ॻायो, एंटरटेन कयो। ऐं असांजी भेनर माशाल्लाह या भाइर असांजा तमामु सुरीला आहिनि, यकीन कयो असां ई बेसुरा आहियूं, असांखे वॾो यकीन कयो, पाण ते शर्म थो अचे त असां बि तव्हां वांगुरु सुठो ॻायूं। ज़बरदस्त ताड़ी वॼायो त असां तव्हां सां सुवाल जवाबु कयूं। ज़हनी आज़माइश जो सुवाल आहे त हाणे जेकी आइन में तरमीम थी आहे उहा कहिड़ी थी आहे, ॿुधायो। आइन में जो तरमीम हुई है अभी असम्बली में, बड़ा कोड था सेनेट में, वो कौन सी तरमीम हुई है आइन में, अभी ये बताएं। अख्तियारत किसके पास गए? अख्तियार जो है वो सेनेट और कौमी असम्बली के पास गए, वज़ीर आज़म के अख्तियार हो गए हैं जो सुप्रीम कोर्ट के जज के अख्तियार होते थे। तो भरपूर तालियां दोनों भाइयों के लिए, दोनों ने सही जवाब दिया है। भाई मबरूक के 2 गिफ्ट लिया, एक एडोर का लिया, एडोर के 2 लिया। ताड़ी उन्हनि जे लाइ। तव्हां ख़बर हुजे त आइन जी जेकी तब्दीली थी आहे उन में अख्तियार जेको आहे सो जेको वज़ीर आज़म वटि अची विया आहिनि, जिते असम्बली जो अख्तियार वज़ीर आज़म वटि हूंदो आहे, हीअ बाबे लाइ, हीअ तव्हांजे लाइ। जी एडोर वारनि जो गिफ्ट आहे साईं वारनि जे लाइ। एडोर तो है हसीन, ज़बरदस्त। जी असां ॿियो सुवाल बि करण था चाहियूं तव्हां सां। माइक किथे आहे बाबा? माइक आहे? जी सवाल कैसा कजे हाणे? जी बाबा, अच्छा ये बताएं आप लोग, मतलब मुसलमान मुल्कों की पहली वज़ीर आज़म कौन सी थी? मुस्लिम मुल्कों की बताएं, मुस्लिम मुल्क पूरी दुनिया में। बेनज़ीर भुट्टो। अल्लाह अकबर, खुदा की कसम। तालियां भाई इस बहन के लिए, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो। एडोर का गिफ्ट है, एडोर तो है भाई, एडोर का गिफ्ट लाए। तो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो को ये एजाज़ था कि पूरे मुसलमान मुल्क जितने भी हैं उनकी पहली वज़ीर आज़म खातून थी वो। जी भाई तालियां तालियां हो जाएं अपने लिए। ज़हनी आज़माइश का एडोर वारनि जा गिफ्ट तव्हांखे ॾिना से सवाल जवाब ते। एडोर तो है हसीन, मास्टर ऑफ हेयर कलर, जे लाइ भरपूर ताड़ियूं। ऐं तमामु ख़ूबसूरत हिननि जो गिफ्ट हूंदो आहे। मालामाल धरती, मालामाल धरती, मालामाल। जी डांस जो मुक़ाबिलो केरु कंदो? डांस भाई इहो मुक़ाबिलो मर्दनि में हूंदो आहे। ख़वातीन असांजी भेनर आहिनि, मोहतरम आहिनि, त असां मर्दनि में मुक़ाबिलो कराईंदासीं। डांस जे लाइ बाबा तयारु थी वञो। केरु अचे थो? तूं हलिया हलिया, वॾे वारा नाराज़ आहे, आप बि आ जाए। 4 खनि माण्हू अचो, हलिया हलिया, 5 अची विया बसि। जी जी हे गेम आहे एडोर वारनि जो। उन्हनि जो चवणु आहे मास्टर ऑफ हेयर कलर आहे। एडोर तो है सी मास्टर ऑफ हेयर कलर। त हीअ एडोर वारनि जी गिफ्ट वेंदी उन दोस्त ॾे जेको ईंदो पहिरें नंबर ते डांस जे मुक़ाबले में। अदा अची वञो, मैदान तव्हांजे लाइ खुलियल आहे। अचो, कहिड़ो दोस्त ईंदो? अचो अचो अचो, अदा हली आहे, तूं वारनि वारा हिते बि।
डांस कजां हिते असांजे फ्लोर खे न भंजां अदा जी माइक खणी आ नालो छा आहे सोना सोहेल अब्बास साहब सोहेल अब्बास जे लाइ भरपूर ताड़ी वॼायो माशाअल्लाह जेको आहे असांजा नौजवान ॾिसो न पंहिंजे वारनि मां बि कमु वठी वेंदा आहिनि हाणे पाण टाइम जीप छिकींदो आहे असांजे वारनि सां करतब ॾेखारींदो आहे हा कॾहिं अच्छा शादी अथई बाबा हे घोट आहे हिन जे लाइ ताड़ियूं वॼायो कहिड़े महीने में अथई 11 महीने मथे महीने में तुंहिंजी शादी आहे काई तारीख़ बाबा हे ॾाढो ख़ूबसूरत छोकिरो आहे असां जेको आहे सो हरू भरू हिन जे वारनि खे टोके पिया वार सुठा रखिया आहिनि सुभाणे माई खे पटण में ईंदा छो शादी करणु घुरिजे हर माण्हू खे करणु घुरिजे असांजूं जेकी न्याणियूं आहिनि उहे तमामु घणी तादाद में आहिनि ऐं मर्द असां वटि खुटंदा था वञनि टेंशन जा मरीज़ थींदा था वञनि अटैक थींदा था वञनि वीचारनि खे इन लाइ शादी हर माण्हू खे करणु घुरिजे ऐं जल्दी करणु घुरिजे ठीकु आहे अलाह तुंहिंजो नसीबु भलो कंदो ऐं डांस करे ॾेखार अदी जी ख़ुशी में अदी असांजी आहे तुंहिंजी न आहे सॉन्ग सिंधी ते हली वेंदो सॉन्ग हलंदो जी म्यूज़िक हलंदो हाणे इहो सुभाणे शो हलंदो तुंहिंजी कुंवार ॾिसंदी चवंदी इहो मूंखे ॾिनो अथनि जंहिंखे झुमिरी सही नथी अचे बहरहाल ताड़ियूं दोस्त जे लाइ भरपूर घोट आहे अलाह साईं हिनखे हेॾो अचो हेॾो दादा तुंहिंजो नालो छा आहे सुणा नौशाद अहमद छा ते डांस कंदे किथां आयो आहे मीरपुर माथेलो मीरपुर माथेले मां शर ॾाढो परे खां दोस्त आयो आहे ऐं हिन जे लाइ जेको गानो हलियासीं सिंध में रहने वालो वाह से वाह खोड़ मच्छर मारे वियो मुजीब अली किथां आयो आहे हितां ई आयो आहे मुजीब अली कहिड़े हुन ते कंदे डांस सॉन्ग ते इहो ई साॻियो ई माना साॻिए ते कंदासीं हा एडोर वारनि जो महिमान हो माशाल्लाह एडोर तो हसीन अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम कैसे हैं आप खैरियत से अल्हम्दुलिल्लाह शुक्र बिस्मिल्लाह सलामत रहें कैसे हैं खुश रखे आपको अल्लाह कौन से गाने पे करोगे यही वाला जो चल रहा है यही चले बस अब हम के साथ चल रहे हैं हम भी बिस्मिल्लाह ये ये होते जो रक्षे स्टार्ट नहीं होते ना तो ऐसे करके फिर धक्के थे ये माशाल्लाह बड़ी नकल की रक्षे की इसने वालेकुम सलाम साईं साईं शहजाद जमाली सिंधी गोट लेकिन हिकिड़े शहर सां करे डांस अगरि तव्हांजी इजाज़त हुजे वाह से वाह वाह कुछ शौक़ यार फ़कीरी दा कुछ इश्क ने दर दर रोल ॾिता है कुछ हिजर फिराक दा रंग चढ़ी आए
कुछ दर्द मही अनमोल ॾिता है कुछ सड़ गई किस्मत दुखियां दी कुछ प्यार विच धोखा ढोल ॾिता है वाह से वाह सागो ही कलाम वाह से वाह वाह जबरदस्त अदा अची वञो अचो दा अचो छो जो फैसले करण वारा एॾो वेठा आहिनि कुझु वरी असां बि पंहिंजो हिसो कढींदा आहियूं जी हीअ असांजा जेके महिमान आहिनि एडोर वारनि जा एडोर तो है हसीन मास्टर ऑफ हेयर कलर एडोर वारनि जा ही महिमान आहिनि तव्हांजे ख़्याल में हिन सुठी डांस कई तव्हांजे ख़्याल में हिन ते घोट हिन ते ख़ुदा जी कसम भाई हिन लाइ भरपूर ताड़ी वॼायो पहिरियों दफ़ो मां पीटीवी ते हिकिड़ो प्रोग्राम थींदो परख प्रोग्राम पहिरियों दफ़ो मां हिन वांगुरु डांस करे खटे वियो हुउसि हक़ीक़त अथव त कॾहिं कॾहिं इहा डांस कॉमेडी मज़ो ॾेई वेंदी आहे यार तभी वो अभी माई बाबे वहां करके आए तो हम कैसे नहीं आपको मानेंगे भले एंजॉय ये भाई फहद मुस्तफा के शो में भी डांस करके आए और जीत के आया है और इज्जत भी जीत के जा रहा है तो पब्लिक क्या चाहती है पब्लिक चाहती है एंटरटेनमेंट एंजॉय ये हेडो है भाई ये हमारा कॉमेडी रोल था भले एंजॉय भाई ये इसमें बहुत सारा सामान है ये बाल बढ़ाने का भी है कलर भी है और ब्यूटी का भी है गोश्त बढ़ाने का भी है हाँ ये लगाओगे तो बाल आ जाएंगे बेटा थैंक यू तालियां मेरे भाई के लिए एंजॉय जी भाई भाई मबरूक वालों का गिफ्ट लाए हमारे भाई ये मबरूक वालों इनाम लेके जाए भाई तालियां बजाएं दो ताड़ियों ताड़ियों फ्रीजर जी हिकिड़ी ताड़ी थी वञे ज़बरदस्त असांजे महिमान जे लाइ जाने सो वठो जिथे असांजी ख़वातीन भेनर आहियूं उते मर्द बि आया उन्हनि जो बि हिसो ज़रूरी आहे हिन प्रोग्राम में त हाणे वक़्तु थियो आहे मूसीक़ी जो असां वटि बहितरीनु सिंगर आयल आहे ऐं ही खैरपुर में आयो है बेहतरीन नौजवान सिंगर है सुठो गाइंदो है भरपूर ताल में अची रहियो है ज़ुबैर लाड़ी सिंगर रक्षो कराए हले पे वञे मां वठी आहियां सूरी हिनखे ऐं खैरपुर में आयो आहे असांजो प्यारो नौजवान ज़बरदस्त आहे ज़ुबैर साहिब कॾहिं आया हो हिते कराची कल आयो हिन शो जे करे आया जी आहियो बिल्कुलु त हिन शो में तव्हांखे असां भरपूर हिसो था ॾियूं केतिरा कलाम ॻाईंदव ॿ ड्रव आहे बसि घुराईंदा आहियूं महफ़िल में उहे माण्हुनि खे चवंदा आहिनि असां सां गॾिजी ॻायो बाबा पोइ तोखे छो घुरायो आहे तो असांजा सहे जो ॻाए न तूं पैसा छाजा वरिता त अॼु यार बि चइबो तव्हां जुमिर खेॾो तव्हांजी वॾी महिरबानी ज़बरदस्त महिमान आहे जरा भरपूर ताड़ियूं एलमोर जो गिफ्ट खणी अचो रूह अफ़ज़ा जो गिफ्ट ऐं एडोर जो ये असांजे महिमान सां गॾु वेंदा ही तव्हांजे लाइ गिफ्ट ही परे खां आया हो त हे पींदा वञिजो एनर्जी वधंदव ऐं हे तव्हांजे लाइ ख़ूबसूरती जो सामान भरपूर ताड़ियूं असांजे हिन महिमान जे लाइ गेमूं अञा पोइ हिते खोड़ सारियूं निकिरी नंढड़ी ब्रेक था वठूं अचूं था ब्रेक खां पोइ धरती मालामाल मालामाल धरती मालामाल धरती मालामाल मालामाल धरती मालामाल धरती मालामाल
गेम तो समझी विया हूंदव तव्हां। ब्रेक खां वापसि अची विया आहियो, कुर्सियूं लॻी वियूं आहिनि, गेम तव्हां सम्झी विया आहियो। तक़रीबन म्यूज़िकल चेयर आहे, हीअ सफ़ारी स्मार्ट सिटी वारनि जे तरफ़ां आहे ऐं रियायती प्लाट आहिनि हिन जा। हुन सां गॾोगॾु असां तव्हांखे रूह अफ़ज़ा बि गिफ्ट ॾींदासीं, पर खटण वारे खे मिलंदी सफ़ारी स्मार्ट सिटी जो हिकिड़ो प्लाट। जी असांजी भेनर जेकियूं आहिनि टोटल 6 खपंदियूं अदियूं। भाई हाँ जो आप नहीं आई हैं, आप नहीं आई हैं भाई, ना आया बियो। हाँ हाँ ही खुद आई है बेचारी, नहीं आई, आ जाओ आप। अजी तव्हां अची विया न फिर नंढड़ा ॿार आहिनि बाबा। 6 हो गई भाई, कितनी है? हाँ हच वाली हकड़ी है भाई, ये ऊपर से भी आएगी बंदी ना, अभी है दूसरी गेम भी है। आपको ये आसानी लगती है? 6 चाहिए टोटल, बकाया 2, एक ऊपर से ये अद्धी आएगी। एक बैठे बैठे 1 मिनट, अद्धी तो ये अच्छी वञे, हिकिड़ी अचे। अचो तव्हां घुरायां थो, ॿी में घुरायां, वेठो आहे, वेठो बैठे बैठे आप प्लीज मंगवाती अभी बुलाते। अद्धी नंढनि जो न आहे, असांजी भेनर पाण में अटकिन थियूं। हिकिड़ी भरपूर ताड़ी वॼायो त असांजी गेम पोइ हिते मौजूदु आहिनि। हीअ गेम आहे सफ़ारी स्मार्ट सिटी वारनि जे तरफ़ां ऐं उन्हनि जो प्लाट आहे गिफ्ट, ॿाहिरि रियायती प्लाट मिलंदो जेको खटाईंदी, ऐं उन सां गॾोगॾु असां रूह अफ़ज़ा जो गिफ्ट बि ॾींदासीं असांजी भेनरुनि खे। जी अद्धी कुर्सीअ खे हथु न आहे लाहिणो, परे परे खां घुमणो आहे, ठीकु आहे। ट्रेन खे हेॾो शुरू था कयूं, हीअं ते ऐसे ऐसे ट्रेन ऐसे चला बाबा, ही भले ट्रेन आहे, भले ट्रेन स्टार्ट थी आहे। 1 2 3 धरती माला माल, धरती माला माल। अरे म्यूजिक इतनी जल्दी जे तो में आ हिम्मत मनाइण जी, आ दुनिया से वाह वाह वाह, जबरदस्त। हराइण जी। बस हिकिड़ी अद्धी आउट थी वई, रूह अफ़ज़ा जो ॾियो असांखे। हिन अद्धी जे लाइ असांखे हीअ अचो, हीअ ॾाढो ज़बरदस्त पीउ अंदरि ठारियो। जी शुरू कयूं, 1 2 3 जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। धरती माला माल, धरती माला माल, धरती माला माल, धरती अड़े अड़े वेहो वेहो ख़्याल सां, कुर्सी बचियल आहे, केरु वेहण वारो कोन्हे। कुर्सी खाली हुई अद्धी, वो अद्धी हीअं फिरी आई भॼी। हाँ तो ये अद्धी आपको मैं ये गिफ्ट दे रहा हूँ, रूह अफ़ज़ा का, पिए और ज़िंदगी जिए। भरपूर ताड़ियों असांजी भेण जे लाइ। बाबा मुक़ाबिलो आहे, ॾिसो न मुक़ाबले में केरु हारींदो केरु खटींदो, ठीकु आहे जी भाई। 1 2 3 मनाइण जी, आ दुनिया सॼीअ खे हराइण जी। जोश खपे, जनून खपे, जोश खपे, जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। धरती माला माल, धरती माला माल। असां वांगुरु कमज़ोर हुई अद्धी बीजी वई। ताड़ियूं अद्धी जे लाइ। इहे रूह अफ़ज़ा जो गिफ्ट तव्हांजे लाइ, मशरूब मशरिक रूह अफ़ज़ा राहत जान। जी शुरू कयूं बाबा, कुर्सी खे हथ न लाहिणो आहे, कुर्सी को हाथ नहीं लगाना। 1 2 3 जी गो। दुनिया सॼीअ खे हराइण जी। जोश खपे, जनून खपे, जोश खपे, जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। भाई कभी कभी वजनी लोग भी हार जाते हैं। बाबा ताड़ियों असांजी हिन भेण जे लाइ।
ज़बरदस्त रूह अफ़ज़ा जो गिफ्ट तव्हांखे क़बूल हुजे। जी भाई आख़िरी कुर्सी को हाथ नहीं लगाना है, हथ ना हिलाइणो। ठीकु आहे, परे परे कुर्सी को विथी ॾियो, एतिरी विथी, इतनी। ठीकु आहे, 1 2 3 में आ हिम्मत मञाइण जी, आ दुनिया सॼीअ खे हराइण जी। जोश खपे, जनून खपे, जोश खपे, जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। हाथ नहीं, हाथ नहीं, हाथ नहीं, देखो हाथ नहीं लगाओ ना, ऐसे नहीं करो। दोबारा दोबारा देखो, दोबारा बाबा दोबारा। हाँ भाई, लोगों की बड़ी फरमाइश है, इतनी देखो, हाथ नहीं लगाओ। आप इधर से ऐसे चल रही हैं आहिस्ता, इधर से फिर तेज हो रही हैं, वो हो जाए लेकिन हाथ नहीं लगाए। भाई दोबारा हो रहा, गो जी। जोश खपे, जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। धरती माला माल, धरती माला माल। हाँ ठीक है, तालियां बजाओ, तालियां बजाओ भाई। ये दोनों जीत गई हैं, दोनों दोनों के लिए तालियां जी। भाई ये दोनों हमारी बहनें जीत गई हैं, अभी क्या करें। ये दोनों को आप सफारी स्मार्ट सिटी का प्लाट मिले, और ये रियायती प्लाट है, याद रखें। और उनके बाद हम आपको गिफ्ट देंगे, रूह अफ़ज़ा का भी ज़रूरी है, ले जाएं अपने साथ। ताड़ी असांजी भेनर जे लाइ। हिकिड़ी अदी हुई अॻाणे चए पई प्लाट खपे तो सफारी स्मार्ट सिटी जो। कहिड़ी अदी हुई? हिकिड़ी अदी चए पई प्लाट खपे तो सफारी स्मार्ट जो, हाणे आई हुई जेकी, वो चली गई शायद। जी किसको चाहिए था प्लाट, किसने कहा था? आप आ जाए, आप आ जाए, आ जाए। शायद है। अच्छा बैठे बैठे बैठे, आप 2 मिनट बैठे, 2 मिनट बैठे, बैठे बैठे 2 मिनट के बैठे बैठे आपको हम देंगे। ताड़ियूं भरपूर ताड़ियूं असांजी भेण जे लाइ, लेकिन इंशाल्लाह प्लाट असां ॾियूं था, हिते मौजूदु न आहे हिन वक़्तु। त हाणे असांजो मुक़ाबिलो आहे मर्दनि जो। पुशअप लॻंदा बाबा, पुशअप, ताक़तवर माण्हू खपनि। बाबा ही गेम आहे एडोर वारनि जो, ऐं पुशअप लॻंदा, असांजा दोस्त ताक़तवर खपनि। हली चो, हली चो तव्हां, ॿियो केरु अचो, हली आता आला साईं अचो। फ्रीजर भी आ, गिफ्ट हैम्पर भी आ, माइक्रो ओवन भी आ, एयर कंडीशन भी आ, वॉशिंग मशीन भी आ। जी ही पुशअप गेम जेकी आहे एडोर वारनि जी आहे। एडोर जो चवणु आहे, एडोर तो है हसीन मास्टर ऑफ हेयर कलर, उन्हनि जी गेम आहे उनजी तरफ़ां। त इहे असांजा दोस्त अची विया आहिनि। बाबा तयारु थी वञो बाबा, जंहिं महिल चऊं त पोइ पुशअप हणणु शुरू कजो, ठीकु आहे? वाह वाह। जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। धरती माला माल, धरती माला माल, धरती माला माल, धरती माला माल। बटे जवान अचनि किरण वारा। जितों में आ हिम्मत मञाइण जी, आ दुनिया सॼीअ खे हराइण जी। हलो बाबा। जोश खपे, जनून खपे, जोश खपे, जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। धरती माला माल। बाबा अचो, हेरे अचो, हेरे अचो, अचो अचो। बाबा ही दोस्त जेके आहिनि, ये एडोर वारनि जा महिमान हुया। ॾिसो मोबाइल घणी ॾिसंदव, उजागा कंदव, तव्हांखो सॼी ताक़त हली वेंदी। मोबाइल ॾिसी ॾिसी असांजा नौजवान अंधा थी विया आहिनि मूं वांगुरु। छा हाणे पुशअप छा लॻंदा? इन जे लाइ जेको आहे सो
ऐं हीअ असांजो जेको महिमान आहे तव्हांजे लाइ बाबा ही विनर जे लाइ एडोर जो गिफ्ट आहे। एडोर तो है हसीन मास्टर ऑफ हेयर कलर। भरपूर तारीफ़ असांजे हिन में मबरूक हिन दोस्तनि जे लाइ मबरूक अदा ही वटि सुहिणा मुंहिंजा बाबा ही वटि अदा ही वटि पी ऐं ताक़त कर ही दोस्त मुंहिंजा ही दोस्त सलामत ताड़ियूं आहिनि असांजे महिमान जे लाइ बाबा ज़बरदस्त। जी 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 असां वटि जेको आहे सो नो निहाल जा गिफ्ट आहिनि। खणी अचो हिकिड़ो मिंट खणी अचो जी असां भाई एक मिनट मैं देखूंगा छोटा बच्चा ये छोटा बच्चा ये है सबसे अच्छा वो भी है भाई दो ले आ एक मिनट ये भाई बाबा ये जबरदस्त बस ये ले छोटा एक मिनट इससे छोटा भी और है ये भाई एक मिनट छोड़े ये इसको देना है ये इसको कौन सा है भाई इसको दे दो। अल्लाह रो रहा है क्यों रो रहा है बाबा ही गिफ्ट है नो निहाल वारनि जो ये बड़ा है न माए ताने मां जेड़ा थिया न अची बच्चे भाई इधर भेजे बच्चे आप इधर भेजे सारे सारे बच्चे भेजे एक मिनट जी असांजी ज़बरदस्त ब्रांड आहे पोली जूस जेको असांजो पाकिस्तानी ब्रांड आहे तमामु ज़बरदस्त सालनि खां अचे पियो। वेहो 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 अरे अरे दी भेण बिस्मिल्लाह अरे वाह 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 धरती माला माल है असांजी भेण जी हा हेॾे अचो तव्हां वेहो वेहो हली वेहो 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 जी ही असांजे लाइ भेण खणी आई आहे नंढड़ो लिखी आयो आहे धरती माला माल ही जेको आहे सो धरती टीवीअ जो शो आहे अली गुल मल्ला भले थैंक यू सलामत हुजो जी असांजे नाती जे लाइ नो निहाल हिकिड़ी गिफ्ट खणी अचो जी हिन असांजे नंढड़े जे लाइ नो निहाल हमदर्द वारनि जो गिफ्ट आहे बाबा हिकिड़ो जूस बि खणी आयो यकदम में थैंक यू ही पोली जूस भी पिए मुझो अबो ठीक है थैंक यू भेण मुझी मेहरबानी तव्हांजी अचण जी जी सभई अचो अदा ही मूंखे ॾियणो आहे पोइ हाँ गॾु भाई सारे बच्चे आ गए भाई जो रह गया वो भी इनको इधर दे रहे इनको इज्जत देंगे भाई ले आओ पोली जूस ले आओ हमारे असांजे भाइरनि जे लाइ नंढड़नि जे लाइ हे मुझे अद्दी पोली जूस पियो भाई जान बनाओ पोली जूस पियो जान बनाओ जबरदस्त भाई ये ले अली अधे की ये वठ अद्दी भाई अभी लाओ अली 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 बाबा हिकिड़ो रहिजी वियो अञा होॾे बि आहे उतने रहिए जा बटे बखैर भाई हाथ ऊपर करके करेंगे धरती माला माल पोली आगे माला माल धरती माला माल धरती माला माल धरती माला माल जनरेटर भी आ डीप फ्रीजर भी आ गिफ्ट हैम्पर भी आ माइक्रो ओवन भी आ एयर कंडीशन भी आ वॉशिंग मशीन भी आ चूड़ा भी है।